हिकिड़ो बादशाह जंहिंजो वज़ीर ॾाढो होशियारु ऐं अकुलमंद हो। वज़ीर खे 3 पुट हुआ, पर उन्हनि खे न का तालीम ॾियारियईं, न वरी को हुनुर ई सेखारियईं। आख़िर जॾहिं उहे जवान थिया तॾहिं टिनी भाइरनि पाण में वेही सलाह कई त पाण खे बाबे न की पढ़ायो न की हुनुर सेखारियो जो पाण ॿियनि जो मोहताजी खां छुटी पऊं। पंहिंजे पेट गुज़ारण जहिड़ा थियूं, सो हाणे बि का महिल कान वई आहे, छो न किथे हली को इल्मु पिराइजे ऐं हुनुर सिखिजे। उहो फ़ैसिलो करे 3 ॼणा गॾिजी इल्मु ऐं हुनुर सिखण लाइ घरां रवाना थिया। हलंदे हलंदे हिकिड़े बादशाही छॾे ॿी बादशाही में अचे पहुता, पर उते बि को चाढ़ो न ॾिसी वरी पंधु पिया ऐं 3 बादशाही में अचे पहुता। उते हेॾां होॾां घुमंदे फिरंदे खेनि हिकिड़ो वाढो ॾिसण में आयो, जंहिं हिकिड़ी अजीब नमूने जी ॿेड़ी पे तयारु कई। सो वेही कुझु वक़्तु हुनजो हुनुर ॾिठऊं। वाढे हुनुर ॾिसी हुननि दिलि में ख़्यालु कयो जे हुनुर न सिखियासीं त ॼण कुझु बि न कयोसीं। तंहिं करे हुननि चयो त भलाई करे असांजे हिन नंढे भाउ खे इहो हुनुर सेखार। वाढे चयो त अदा जे हुनुर सिखंदो त आउं बेशक सेखारींदुसि, पर मूं वटि अॼु ताईं को बि हुनुर सिखण जो कोॾियो कोन आयो आहे, पर जेको दिलि सां वेही मुंहिंजो शागिर्दु थींदो त उहो कमु मां पाण खां बि रतियूं वधीक होशियारु थी निकिरंदो। किसो कोता नंढे भाउ खे उते वाढे वटि हुनुर सिखण लाइ छॾे बाक़ी 2 भाइर उतां रवाना थिया ऐं वञी 4हीं बादशाही में निकिता। घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधि अची ॾिसनि त हिकिड़ो बादशाह बंदूक वेठो ठाहे, जा अहिड़ी आहे जो हिकिड़े ई धक सां चईनी तरफ़ निशान पई छुटे। उते 2 वज़ीरज़ादा वेही हुनजी कारीगिरीअ खे ॾिसण लॻा ऐं चयऊंसि, ॿेली वाह जा कारीगिरी कई अथई, अहिड़ो हुनुर हूंदो त असांखे न सेखारींदे। कारीगर चवनि त ॿेली जेको पाण दिलों ख़्वाहिशमंद हूंदो तंहिंखे छो कोन सेखारींदो, पर उहो यादि रखो त जेको मूंखां हीउ हुनुर सिखंदो सो मूंखां 2 रतियूं कसर थींदो। उहो ॿुधी वॾे भाउ चयसि, अदा पोइ हिन मुंहिंजे भाउ खे इहो हुनुर सेखार, अहिड़ो क़ाबिल कर। कारीगर हाउकार कई। पोइ हिकिड़ो भाउ उते वेही रहियो, बाक़ी बचो वॾो भाउ, सो वरी उतां उथी रवानो थियो। पंधु कंदे कंदे अचे 5हीं बादशाही में पहुतो। उते हिकिड़े हंधि ॾिसे त हिकिड़ो नजूमी वेठो आहे, जो माण्हुनि खे ज़मीन ऐं आसमान जे विच में जेकी थिए पियो सो वेठो ॿुधाए। हुन ख़्यालु कयो त जेकर उहो इल्मु सिखां, सो नजूमीअ खे वञी चयईं त साईं भलाई करे उहो इल्मु सेखारीमि। नजूमीअ छोकिरे जी दिलि ॾिसी पाण वटि रहायो ऐं खेसि इल्मु सेखारणु लॻो। ईअं ई 3 भाइर पंहिंजे उस्तादनि वटि रही इल्मु ऐं हुनुर सिखंदा रहिया। कुझु सालनि खां पोइ सिखी भड़ थिया, तॾहिं पंहिंजे उस्तादनि खां मोकिलाए हर हिकु भाउ सिकियल हुनुर मां ठाहियल शयूं खणी रवाना थिया। नंढे भाउ ॿेड़ी ठाही, विचें भाउ बंदूक खईं, वॾो वरी नजूमत जा किताब खणी रवानो थियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ अची पंहिंजे ॻोठु पहुता। पीउ खे अची ॿुधायूं त असीं ख़ैर सां कुझु हुनुर ऐं इल्मु सिखी आया आहियूं। वज़ीर पुछनि त कहिड़ो हुनुर सिखी आयो? तॾहिं हिकिड़े चयो त आउं अहिड़ी ॿेड़ी ठाहे सघंदो जा 7 ई समुंड पार करे वेंदी, पर जे भॼी पवे त उनखे वरी अहिड़ी तरह दुरुस्त करे सघां थो जो कंहिंखे बि पतो कीन पइजी सघंदो किथां भॻल आहे। तंहिंखां सवाइ का बि भॻल शइ मूंखे ॾियो त उहा बि अहिड़ी तरह जोड़े सघां थो जो को बि फ़र्क़ु न करे सघंदो। वरी ॿिए ॼणे चयो त आउं अहिड़ी बंदूक तयारु करे सघां थो जा हिकिड़े ई धक सां चईनी तरफ़ निशान चुटे सघे थी ऐं उनजो धक ख़ाली न वञे। टें चयो त आउं नजूमत जो इल्मु सिखी आयो आहियां, उनजे वसीले ज़मीन ऐं आसमान ते जेको कुझु थिए पियो हुन खां पोइ जेकी थींदो उनजी सभु ख़बर पइजी सघे थी। उहो ॿुधी वज़ीर चयनि, चङो आउं उन जो आज़मूदो वठंदुसि त अवी बराबरि कुझु सिखी बि आया आहियो या अजायूं डाड़ूं पिया हणो। भरिसां हिकिड़ो वण हो, उन में कंहिं पखीअ जो आख़िर हो। उहो ॾिसी वज़ीर पहिरें वॾे पुटु नजूमीअ खां पुछो त भला ख़बर ॾे त हिन आख़िर में केतिरा आहिनि। हिन थोरी देरि में हिसाब करे ॿुधायोसि त हिन आख़िर में 4 आना आहिनि। मथे चढ़ी वञे ॾिसनि त बराबरि 4 आना पिया आहिनि। उहे हेठि लाहे मेज़ जे 4 कुंडनि ते रखी बंदूक वारे पुट खे चयईं त हाणे हिकिड़े धक सां 4 आना निशानी करे ॾे। हिन बंदूक भरे ठका कराई त हिकिड़े ई धक सां 4 ई आना भॼी पिया। तॾहिं ॿेड़ीअ वारे वॾे नंढे पुट खे चयईं त हाणे तूं वरी उहे 4 ई अॻे वांगुरु ॻंढे तयारु करे ॾे। तॾहिं हुन वरी सभई ॻंढे तयारु कया जे बिल्कुलु अॻे वांगुरु ठही पिया ऐं वरी आख़िरी में रखी छॾियऊं। वज़ीर जॾहिं पंहिंजे 3 पुटनि जो उहो आज़मूदो वरितो, तॾहिं हुननि जे हुनुर ऐं इल्म खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। इतफ़ाक़ सां हिकिड़े ॾींहुं उते जे बादशाह जी वॾारी धीउ, जंहिंजे हुस्न जी हाक हंधे मां अॻे पकड़ियल हुई, सा ओचितो ई ओचितो मौलात मां गुम थी वई। केतिरी ॻोल्हा बाद उनजो को पतो पइजी न सघियो। बादशाह लाचार थी पड़ो घुमायो त जेको बि शख़्स शहज़ादीअ खे हथु करे ईंदो या संदसि निशान पतो ॿुधाईंदो, तंहिंजी शादी शहज़ादीअ सां कराए खेसि अधु राज ऐं भाग जो वारिस कंदुसि।
उहो पढ़ो उन्हनि टिनी भाइरनि बि ॿुधो। पोइ नजूमीअ खे चयूं त तूं नजूमी हाणे ॿुधाए त शहज़ादी किथे आहे। नजूमी भाइरनि जे चवण ते हिसाब किताब ठाहे ॿुधाए त शहज़ादीअ खे हिकिड़ो देव खणी वियो आहे जो 7 समुंड जे विच में हिकिड़ी ॿेट ते रहे थो। तॾहिं ॿेड़ीअ वारे भाउ खे चयूं त तूं का अहिड़ी ॿेड़ी तयारु करे वठि जो जल्दी ई उन ई ॿेट ते पहुचूं। आख़िर हुन ॿेड़ी तयारु कई जंहिंमें चढ़ी ही 3 भाइर रवाना थिया ऐं अचे खेर असां उन ई ॿेट ते पहुता। ॿेट ते लही शहज़ादीअ जी ॻोल्हा कंदे खेनि परे खां हिकिड़ो मौलात ॾिसण में आयो। वधी अचे मौलात खे वेझा थिया। अंदरि घिड़ी ॾिसंदा शहज़ादी हिकिड़ी पलंग ते वेठी आहे, पर देव आहे ई कोन। हू ॾींहं जो ॿाहिरि निकिरी वेंदो हो ऐं राति जो मोटी ईंदो हो। शहज़ादी जो हुननि खे ॾिठो सो अजब में पइजी वई। ख़्यालु कयईं त वेझड़ाई में देव को माण्हू जहिड़ो छॾियो ई कोन्हे। हीअ अलाए जे कीअं किथां आया आहिनि। ज़रूरु ही वीचारा बि ईअं मारिजी वेंदा। सो हिननि खां पुछईं अवीं केरु आयो ऐं हिते कीअं आया आहियो। हुन जवाबु ॾिनो त असीं तुंहिंजे मुल्क जे वॾे वज़ीर जा पुट आहियूं ऐं तोखे देव जी क़ैद मां छॾाइण लाइ आया आहियूं। शहज़ादी पंहिंजे माण्हुनि खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी, पर पोइ अफ़सोस मां चयईं त शाम जो देव आयो त अव्हांखे पक मारे छॾींदो, सो मूंखे कीअं वठी हलंदा। ते टिनी भाइरनि चयुसि त शाम ताईं असीं तरसूं छो था। तूं हींअर उथी तयारु थी त हलूं। ॿेड़ी दरिया ते तयारु बीठी आहे, रुॻो हुन में चढ़ण जी देरि आहे। हवा वांगुरु उॾामी हली ॻोठ पहुचंदासीं। उन विच में जे देव अचे निकितो त पक ॼाणिजे त असां खां 6 लॻे कोन पुॼंदो। शहज़ादी जॾहिं हुननि टिनी जवाननि जूं अहिड़ियूं फलक वारियूं ख़बरूं ॿुधियूं तॾहिं हिमत करे यकदमि उथी ऐं संभरी तयारु थी हुननि सां गॾिजी मौलात मां निकिती। थोरे वक़्तु अंदरि अची ॿेड़ीअ ते सुवार थिया ऐं हिकदमि ॿेड़ी खणी छोड़ियऊं। अञा हुननि जी ॿेड़ी रवानी मस थी त पुठियां देव बि मोटी आयो। मौलात में त कारीअ वारा कख ॾिसी बाहि थी वियो। यकदमि आदम बूए कंदो ॾिसी हुननि जे पेरनि जे निशान ते पुठियां काहे पियो। गच पंध खां पोइ अचे वेझो पियुनि। शहज़ादीअ जे देव खे परियां ईंदे ॾिठो सो साह ई सुकी वियुसि ऐं हुननि खे चवणु लॻी त हाणे ख़ैरु कोन्हे, सभई मारिजी वेंदासीं। पर हुननि खेसि दिलदारी ॾिनी त शहज़ादी तूं को बि ख़्यालु न कर, भली देव वेझो अचे पोइ वेठी तमाशो ॾिस। एतिरी देरि में देव अची वेझो पहुतुनि। तॾहिं बंदूक वारे जवान खे भाइरनि चयो त हाणे वारो कर। हिन हिकदमि बंदूक तयारु करे निशानी चिटियो। निशान त घुसण जो हुयो ई कोन, सो अचे देव जे मग़ज़ में लॻो ऐं हू धुड़ाम करे जेॾो जो तेॾो वञी पाणीअ में किरियो। उहो ॾिसी शहज़ादीअ खे पेट में साह पियो ऐं हुननि जी बहादुरी जी वाखाण करणु लॻी। कुझु वक़्तु बाद सभई सलामतीअ सां अची किनारे ते पहुता ऐं जल्दी उतां रवाना थिया। अची पंहिंजे ॻोठ भेड़ा थिया। शहर में अॻुवाट ख़बर पइजी वई त 3 भाइर शहज़ादीअ खे वठियो पिया अचनि। शहर जा माण्हू ऐं बादशाह अॻु भरे वधी आया ऐं हुननि ख़ुशीअ सां मिली पाण सां गॾु शहर में वठी आया। कुझु ॾींहंनि जी ख़ुशीअ बाद बादशाह हुन टिनी भाइरनि खे सॾायो ऐं चयईं त आउं शहज़ादीअ जो संग ऐं बादशाही अधु अंजाम मौजूबु ॾियण लाइ तयारु आहियां। उहो ॿुधी हुननि टिनी भाइरनि में अची छिकताण थी। सभु को पियो चए त शहज़ादीअ जो हक़दारु आउं आहियां। बादशाह ख़ुदि बि संदनि उहा हालत ॾिसी मुंझी पियो त हाणे छा कयां ऐं शहज़ादीअ जो संग कंहिंखे ॾियां। अञा उहो को बि फ़ैसिलो करे कोन सघियो आहे। हाणे अवीं खणी ॿुधाए त शहज़ादीअ जी शादी टिनी मां कंहिं सां थियणु घुरिजे।